जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कारकत महीने जी कथा जो 3 अध्याय ऐं सालग्राम जे पूजा बाबति कथा। महर्षि नारद ॿई हथ ॿधी वेनती करण लॻो त हे पुरुषोत्तम, तव्हां कृपा करे मूंखे विष्णु भॻवान जी पूजा जी विधि ॿुधायो। ब्रह्मा जी चवण लॻो त हे नारद, गंडकी नदीअ जे उत्तर ऐं गिरिराज जे ॾखण में 40 कोह धरती महाखेत्र करे सभिनी सॾिबी आहे। गोमती नदीअ जे चक्रनि ऐं सालग्राम जे शिलाउनि सां जल लॻण करे उहा सॼी धरती महापवित्र करे लेखिजे थी। जेको मनुष्य अहिड़ी महापवित्र धरतीअ ते रहनि था उन्हनि जे लाइ पाप जा दरवाजा हमेशह लाइ बंदि आहिनि। अहिड़ी महापवित्र गोमती नदीअ जो जल शंख में भरे जेको पुण्य आत्मा भॻवान जी मूर्तिअ ते चाढ़े, उन्हीअ जल जा छंडा जिन जिन मानुषनि खे हणनि था, तन जा ब्रह्म हत्या जहिड़ा महापाप बि मोटिजी वञनि था ऐं उन्हनि खे हज़ारनि अश्वमेघनि यज्ञनि जो फल मिले थो। जेको मनुष्य भॻवान जी पूजा जो तुलसी पत्रनि वारो जल शीत प्रसाद ॼाणी उहो चरणामृत पीअनि था, उन्हनि खे 10,000 यज्ञनि खां करोड़ गुणो वधीक फल प्राप्त थिए थो। सालग्राम जी मूर्ति कहिड़ी बि भॻल टुटल छो न हुजे, तॾहिं बि पूजा जे लाइक़ु आहे। ब्रह्म हत्या आदिक पाप नाश करण वारी आहे। जा मूर्ति पीतांबर ओढ़ियल हुजे, वनमाला पहिरियल हुजे ऐं महीने द्वार जे चिन्ह वारी हुजे, उहा मोक्ष मुक्तिअ जी दाता आहे, रिधियुनि सिधियुनि जी ॾियण वारी आहे। अध्याय 3 मूर्ति पूजा। ब्रह्मा जी चवण लॻो त हे नारद, हिकु चक्र वारी मूर्तिअ खे सुदर्शन, 2 चक्रनि वारी मूर्तिअ खे नर नारायण, 3 चक्रनि वारी मूर्तिअ खे अच्युत, 4 चक्रनि वारी मूर्तिअ खे जनार्दन, 5 चक्रनि वारी मूर्तिअ खे वासुदेव, 6 चक्रनि वारी मूर्तिअ खे पद्मन, 7 चक्रनि वारी मूर्तिअ खे शंकरखण, 8 चक्रनि वारी मूर्तिअ खे परशोत्तम, 9 चक्रनि वारी मूर्तिअ खे व्यूह, 10 चक्रनि वारी मूर्तिअ खे 10 अवतार करे सॾींदा आहिनि। विष्णु भॻवान जी मूर्तिअ जे बाबति दर्शन करण करे मनुष्य सभिनी पापनि खां मुक्ति थी वैकुंठ में वञी वासो कंदो आहे। जिते चक्र चिन्ह वारी मूर्ति छपियल हूंदी आहे, उन जे चइनि तरफ़नि खां 4 कोह ज़मीन अचत खेत्र करे लेखबी आहे। उन्हीअ पृथ्वीअ जे मुफ़ासले में जो प्राणी मृत्यु थींदो आहे, सो वॾो तपीश्वर ऐं पवित्र आत्मा थींदो आहे। जो मनुष्य शिवालय जे ॿाहिरां घिंड वॼाईंदो आहे, तंहिंजूं सभई कामनाऊं पूर्ण थींदियूं आहिनि। जो मनुष्य बंसी ऐं वीणा खणी भॻवान जी मूर्ति अॻियां शब्द ॻाईंदो आहे या मृदंग वॼाए नचंदो आहे, तंहिं ते विष्णु भॻवानु ॾाढो प्रसन्न थींदो आहे। जेको पुण्य आत्मा अगर ऐं चंदन जो धूप दुखाए मंदर में वञी सालग्राम जी पूजा कंदो आहे, सो संसार रूपी अघोर सागर खां तरी पार पवंदो आहे। जेको घणेई वटियूं ॿारे भॻवान जी आरती उतारींदो आहे ऐं कारकत जे महीने में मंदर जे चौधारी परिक्रमा ॾींदो आहे, उन्हीअ खे अश्वमेघ यज्ञ करण जो फल ऐं मुक्ति मिलंदी आहे। पद्म पुराण मां कारकत महात्म सालग्राम जे पूजा बाबति 3 अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय, लक्ष्मी नारायण भगवान जी जय, तुलसी सालग्राम जी जय।